एकड़ो डी बियो डी वगैरह वगैरह टाइम गुजरो जेतरो गुजरो जियो गुजरो ताजदारे मदीना आयो चाची तो के मुबारक आ मुजो भाईड़ो त मुखे दे अखिन में लुड़क लड़ी आया छो तो हा फातिमा बिनत सदा ओ सोनो अबू तालिबा जेडी मल मानी जो दस्तरखान लगंदो आ सबई बचड़ा कसीर बचड़ा न अबू तालिब के सबई अचे वेहंदा हन जेसते मुजो मुस्तफा न ईंदो आ तेसी बचन के मानी खाइण को न दीदो आ फातिमा बिनत असद चौंदिया बच्चा खबरदार थियो तेसी मानी में हथ विझणानो ना है तेसी मानी जी शुरुआत करनी ना है जेसते खाराइण वारो पाण ना चे शेरे खुदा मुझा दोस्त फातिमा बिनत असद सुनो अबू तालिब इंतजार कंदा हन मदीने जो ताजदार ईंदो आ अज मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निहारे चवे तो चाची मुझो भाईड़ो त मुखे दे अखिन में लुड़क लड़ी आया मुझे मुस्तफा जे चाची रोई छो थी बचड़ा इन करे थी रोआ तुझो भाईड़ो रब दिनो त सुणो आ पर अखिन खाना भी ना चाची हेडे तकर हेदे तकर महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोने अली ला हथड़ा ही कया कहे कया गाला गाला कहे कया ताजदारे मदीना हथ ही कया अली आयो कद ही कयो काबो आयो शेरे खुदा के मुझे महबूब मुस्तफा जे हथड़न में जय जो फातिमा बिनत असद दिनो महबूब हथड़न के ही कयो तो मुझे अली मुरकण शुरू कयो शेरे खुदा निहारे मुरकण शुरू कयो मुझे मुस्तफा करीम मुरकण शुरू कयो चाची कीअं थी चवी त मुझो अदो ना बीना है त निहारे भी रहियो वा मुर्की भी रहियो वा मां थी चवे बचड़ा छा थो चवी मां अमड़ अमड़ा यकदम अचे जो दिसे त मुझो सोनो अली जो अमड़ दे बिनिहारे चवे तो मां त तू पर आयो हिन यार जे करे हां अजीजन मल मुझे महबूब मुस्तफा करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा परवाना एकड़े मिंट ला जवाब दे कायनात जी का तारीख तरदीद करे चो न बुधात अली जू अखियों बंद करण वारो केरा चो अल्लाह जवाब दे केरा चो अल्लाह सुने अली जू अखियों खोलण वारो केरा चो अल्लाह काबे में विलादत कराइण वारो केरा चो अल्लाह अन्या मुझे मुस्तफा ऐलान नबुवत को न कयो आ चो उन मासूम का ऐलान कराइण वारो के मुझे करीम आका जे ऐलान नबुवत खा अग में मुझो रब इंतजाम किए प्यो करे अली मुझे मुस्तफा जे चेहरे दे निहारे अखियों खोली दुआ करमुल्लाह वजहुल करीम जो लकब माणी दुआ पाक पैगंबर अलैहिस्सलाम दुरूद पढ़ मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम टाइम में सनाला तुझो पूरो थियो टाइम 10:30 पहिरी 10 हुयो 8 न खां 10 वरी नमाज जे करे 8:30 खां 10:30 भी थी विया हन सनाला जो टाइम पूरो आ पर ये आहे महबूब जो नात खान वरी आलम दीन के 10 मिनट मूडना हाने इन करे 10 मिनट सनाला जा खणी दा कयो अध कलाक ता के बियो ॿुधां तो छो तो मुखे पंहिंजे आका जो अञा खोले शान बयान कर दुरूद पढ़ मुझे महबूब ओ मुसलमान भागौर कर अर्ज पे कयम तो असा कुछ को न कयो अल्लाह फरमायो व अनिबुदूनी इन आयत जे हिस्से ते पियो गाल्हाया छो त पहिरी आयत ते गाल्हाए चुकुस या बनी आदम अल्लाह ताबुदु शैतान शैतान जो पीछो न कजा उन जी ताबेदारी न कजा इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन ओ तुझो खुलियल दुश्मना मौला छा न कया रब चयो शैतान नबी सा कदे कोन ठयो आ तू इए न कजा व अनिबुदूनी मुझो मानो थी रह जा
मुझो थी रह जा हाजा सिरातुम मुस्तकीम या तो जेला सिद्धी वाटा मौला किए थी रहा रब चयो निहार तारीख के पढ़ जा मां रब जो कुरान भी पढ़ जा अञा मुझो मुस्तफा ऐलान नुबुवत जो कौन ऐलान कंदो आ मां पांजे महबूब के अगे कायनात में मशहूर करे छदीदो हां मुझा मौला मां छा कया रब चवे तो तू भी सनाउल्ला मगज़िए जे गोठवार नवा गुरु कजा अञा रबीउल अव्वल जो चंड भी नबी है 15 ॾींहं अॻु में आमद मुस्तफा जो जलसो करे छॾजा अज़ीज़ाने मन व अन बुदूनी हज़रत सुहिणो अबू तालिब मुझे मुस्तफा करीम जो चाचो केर गाला गाला केर अञा चुप हाँ कुछ टाइम रबियुल अव्वल में इंशाअल्लाह खुलंदुस कुरान करीम जे आयतों तो के पढ़ी बुधाईंदुस पो सोने अबू तालिब ला खुद फैसलो कजा जिंदगी रही त मालिकन चवरायो था अञा सब्र में हो लेकिन मुसलमान गौर कर अबू तालिब सोहणो शाम जे तरफ वापार जे ला तैयार थियो आ काफिलो सजो तैयार थियो आ मुझो मदीने जो ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू तालिब जे किफालत में मौजूद आ मदीने जे साईं फरमायो चाचा काडे था वञो बच्चा मोहम्मद वञूं था शाम जे तरफ वापार ला चाचा माखे भी वठी हलो बच्चा तू उम्र जो नंढड़ो आ काफिले में मुश्किल घड़ियों ईंदियूं हन कदें तकलीफ़ ईंदी आ कदें मुश्किलातूं ईंदियूं हन मता तो खां बर्दाश्त न थियन मुर्की चवे तो चाचा जे कदें वठी हलंदऊ त इहा मूं में ताक़त भी थींदी जेको करे ॾेखारींदुसि इहा भी ख़बर पवंदी निहारे तो समझे तो मुरके तो बचड़ो चए छा तो गाल खुटाया छो त अध कलाक में घणियों कुछ गालियों बुधाइण तो चाहिया वरना इते ही अध कलाक पूरो करे छड़िया मुझा दोस्त अजीज काफिलो तैयार थियो आ मुझो मदीने जो यार भी तैयार थियो आ अञा नंढड़ी उम्र आ अञा 12 जो ज़मानो आ ताजदारे मदीना जे शान के मुझो मौला बुलंदो बाला किए करे रहो आ मदीने जो ताजदार काफिले में मौजूद आ अबू तालिब भी काफिले में मौजूद आ मुझा दोस्त काफिलो हलंदे हलंदे कहीं जगह ते लंगर अंदाज थियण जो इरादो कंदो आ काफिलो मुझा दोस्त उते लंगर अंदाज थियण जे ला पंहिंजे पंहिंजे सुवारन ता लहंदो आ हिकु ईसाई राहिब जो वॾो चर्चा जंहिंमें ईसाई राहिब मौजूद आ उनखे खुदा मज़ो त ॾिस न उनखे अंदर गर्मी थी लगे घुट थी लगे दिल में ख्याल तो करे भला थोड़ी खिड़की खोलिया मन का हवाए अचे हिन खिड़की खोली निगाह मुस्तफा ते पइजी वई जुल्फे देखी है के नजरों ने अदा देखी है जुल्फे देखी है के नजरों ने घटा देखी है अरे लुट गया जिसने लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है अपने चेहरे को छुपाना न मेरे आका अपने चेहरे को छुपाना न मेरे आका बहुत मुद्दत से मरीजों ने शिफा देखी है
है बहुत मुद्दत से मरीजों ने शिफा देखी है। अरे लुट गया जिसने मेरे आका की अदा देखी है। मुझो मदीने जो ताजदार जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नंढड़ो बारड़ो आ रब जो प्यारड़ो आ। ताजदार मदीना जे पाक चेहरे ते जीअं जो चर्च में रहंदड़ ईसाई राहिब जी नजर पई, जीअं जो नजर पई जी बचड़ो उठते कनेक्शन अर्श सां मिलियो पियो आ। गौर सा निहारे हवा विसरी वई, गर्मी विसरी वई, चंगी तरह निहारण लगो चई त जेको कुछ पढ़ियो थम उन मुताबिक ही त उहो ई आ जंहिं जे लाइ मुंहिंजे रब काइनात खे बनायो आ। हाणे आज़माइण पियो चाहे, गौर कजा आज़माइण पियो चाहे, दुनिया के ॿुधाइण पियो चाहे, अकुल चयो त आज़माइण पियो चाहे, इश्क चयो त माण्हुनि खे ॿुधाइण पियो चाहे। ईसाई चर्च जो वॾो अॻुवाणा राहिबा चवे थो जल्द कयो इन काफ़िले ला मानी तयार कयो। देगियूं ॻाल्हा देगियूं तयार कयो। जवाब मिली वियो जिथे मुझे मुस्तफा जी निगाह पवंदी आ उते देगियूं तयार थींदियूं आहिनि। जिते मुझे महबूब जे शफ़क़त ऐं रहमत जे निगाह जो नुज़ूल थींदो आ, इश्क वारा उते देगियूं तयार कंदा आहिनि। ईसाई राहिबा चर्च जो मालिका यकदम मानियूं तयार थो कराए, काफ़िलो पंहिंजे ख़याल सां वेठो आ। जेॾी महिल हिन मानियूं धानियूं तयार कराए छॾियूं, ऐलान कराई इन काफ़िले वारनि खे चयो मुंहिंजी दावत खाई पोवींदा, अगु में न वींदा, छो त ईसाई वॾो चर्च जो राहिबा ऐलान थी वियो। माण्हुनि ॾिठो जो काफ़िले जो दावत करे रहियो आहे, यकीनन का न का ॻाल्हि आहे। जेॾी महिल काफ़िले वारनि खे दावत जो सॾड़ो थियो आहे, सभई आया। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो चाचा मां हिते ई उठन वटि थो वेहा। सभई वया। मदीने जे मीर फरमायो चाचा तव्हां वञी मानड़ी खाई अचो, मां हिते उठड़न वटी वेठो हाँ। ॿुधाइण पियो चाहे त ख़बर पए त तव्हांजे उठड़न ते केरा तव्हांजो भाइटियो आहे या काइनात रब जंहिंजे करे बनाई आहे उहो महबूबा। ठीकु आहे बचड़ा तूं भले वेही रह। मदीने जो साईं वेठो आहे। जेॾी महिल राहिब सभिनी खे घुरायो, सभई मानीअ ते वेठा। राहिब खिड़की जो खोली हे त सभई हो नूर काॾे वियो। ऐलान कराई ख़बरदार थीजो ईअं मानी न खाइजो। जॾहिं मनहो थी वई, सभिनी जा ख़याल सभिनी जूं सोचूं उन ऐलान करण वारे जे तरफ़ थी विया। ऐलान थियो त चर्च जो जेको साहबा राहिबा ऐलान कयो अथई जंहिं तव्हांजी दावत कई आहे, ईअं केरु मानी न खाए जेसि ताईं मां न अचां। जेॾी महिल राहिब आयो, सभिनी ॾे नहारे चयईं हुयो अचण वारो। राहिब चयईं काॾे वियो साहब? ची मां त हिन चर्च जो राहिब, काॾे वियो हिन काइनात जो साहब? त सभई निहारीनि पिया। कंहिंजो थो पुछी? मुंहिंजो मुस्तफ़ा उठड़न जे विच में उते वेही रहियो, महबूब वेही रहियो। राहिब पुछे कहीं कॾे निहारे हो साहब काॾे वियो? कहिड़ो साहब? चई उहो साहब जेको वेठो त उठ ते हुयो, पर उन जे चेहरे जो कनेक्शन अर्शे मुअल्ला जे नूर सां गंढियो पियो हुयो। हिक ॿिए खां पुछण लॻाई चए छा थो? कंहिंजी ॻाल्हि तो करी? चई भला हो जेको नंढड़ो गुलाब जो गुल हो उहो काॾे वियो? सुहिणे अबू तालिब चयो
ओहो त मुझो भाइटियो ओडे उठन मेडो चई पो उन जे करे त तहां के भी खाराया थो उन जे करे त तहां के भी खाराया तो खबरदार थियो जेस ते महबूब नहीं दो तेसी के भी खाइण जी इजाजत काने का सुनो अबू तालिब वियो बचड़ा जी चाचा जह दावत कईया उहो चवे थो त जेस ताईं सुहिणो मोहम्मद न अचे तेस ताईं केर बि न खाए त मुझे मुस्तफ़ा मुर्कियो चाचा पो असां बि हलूं था सुहिणो अबू तालिब आयो छांव जेका हुई सभई आखिरी जुमले दे गौर कजा सभई छांव में वेठा आहिनि मुझो मुस्तफ़ा अलग उस में वेही रहियो मुझो करीम मुस्तफ़ा लग उस समय वेही रहो छो त वडा वडा ताजर हुया उनन के गुस्सो ऐं कावड़ सा टमटार लगा पया हुया इन राहिब जो दिमाग खराब आ हिकड़े छोकरे जे करे हेडो कुछ नाटक कयो थे उनन के केड़ी खबर इहो जेको दिसण में छोकरो आ रब इन के जमीन आसमान जो मालिक बनाए छडियो आ मदीने जो ताजदार उस समय वेही रहो खुदा जे हुक्म सा कंजे हुक्म सा उस समय वेही रहो जेडी मल महबूब उस समय वेठो ताजरन चयो हाने त खाऊं ची हाने भले खाओ हिनन खाइण शुरू कयो वण पंहिंजो पाड़ू कढी करे सभई टारियूं मुझे मुस्तफ़ा जे मथों छांव करे छडी छांव में वेठल उस में अची वया ऐं जेको उस में वेठो हो उन जे मथा वण छांव करे ॾेखारिया मुसलमान रब फरमायो व अने बुदूनी मुझो बानो है मुझी ताबेदारी कजा जी मां पंहिंजे महबूब जे ऐलाने नुबुवत खां अग में दुनिया के पियो महबूब जो शान बुधाया ये तू भी मुझे महबूब जे 12 रबीउल अव्वल खां अगे ही दुनिया के महबूब जो शान बुधाए हाजा सिरातुम मुस्तकीम अल्लाह चयो इहा ही सिधी वाट थई केड़ी सिधी वाट थई इहा ही सिधी वाट थई मुझे महबूब जा गुण गाइंदो रह जा मुझे महबूब जी तारीफ कंदो रह जा मुझे मुस्तफ़ा जो शान गाइंदो रह जा मुझो बानो आही त व अने बुदूनी मुझो आही त इए कजा जेकॾहिं हुन जो आही त पोइ जीअं वणई थी वञी कजा अल्लाह कुरान करीम में हुक्म दिनो तो गोठ सनाला गोठ अली हसन मगसी जे रहण वारो तवा के मुबारक जो अल्लाह ताला जे जात बाबरकात तवा के तौफीक अता फरमाई ऐं तवा मुजा दोस्त रबीउल अव्वल जे अचण खो भी अग में मुझे करीब आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद जे सिलसिले में हिकड़ी इश्क ऐं मोहब्बत जी हिकड़ी जिक्र जी मुजा दोस्त अजीज महफिल रखी करे तमाम आशिकाने मुस्तफ़ा के पंहिंजे महबूब जो शान बुधरा हाने जह जह जी दिल ठरी आ न तो उन जी भाग ब मदीने वरिया पर अली हसन मगसी जे गोठ वारा तवा जी भी बेड़ी तरिया पर जन जे रूह जेला ईसा ले सवाब तवा कयवा इंशाअल्लाह ताला कब्र में अज उहे भी खुशी जी रात गुजारीदा सजे जलसे जो मकसद छा रहो ओ हिकड़ो रहो केड़ो रहो त इंसान जात सा प्यार कर मुझे मदीने जे ताजदार जे अचण सा अल्लाह दुनिया मां दुख खत्म कया तू कह दुखायर जा दुख खत्म कर जेकॾहिं मुखा जाती राय पुछी न तो मां तोखे जाती राय इहा दींदुम तो मुझे आका जो मीलाद करण वारा जेकॾहिं तुझे नियत में आ त इंशाअल्लाह ताला रबीउल अव्वल जो चंड बीहंदो न त मां 10,000 रुपया महबूब जे मीलाद जो खर्च कंदुस मिसाल तौर या 50,000 कंदुस त 10 ॾेई थो कीअं कर बेशक उन्हें मां 10,000 न 5,000 खर्च करण जे लाइ रख ऐं 5,000 जो हिकड़ो लिफाफो ठाहे छा ठाहे पोइ तूं सोचींदे चवंदो त मौलवीअ खे वञी ॾे न इएं नथो चवई ओ 5,000 जो लिफाफो ठाहे 50,000 खर्च करण थो चाही त 25,000 जा 5 लिफाफा ठाहे
मुझा दोस्त अजीज 25 नज़ारन जूं देगियूं बिलाह जा महबूब जो मीलाद भी कजा 5 लिफाफा 5 हज़ारन जा ठाहे पो दुनिया सा सौदो न कर खुदा ऐं मुस्तफा सा सौदो कर दिल में ख्याल करे पंज रब के चो मुझा मौला महबूब जे खुशी में गुलामन में नालो लिखराइण थो चाहियां मुझा दोस्त अजीज पो पंहिंजे अकुल जे आहर पंहिंजे पाड़े में गोल त यतीम केरा गरीब केरा मिस्कीन केरा अगर पाड़े में नाहे त अन्या वधी वञ अन्या उते भी नाहे त अन्या वधी वञ एड़ा घरड़ा पंहिंजे ज़हन में रख जीअं रबियुल अवल जो चंड ॾिसजे वञी उन जो दरड़ो ठड़काए करे उनके भाकुर पाए चवीस अदा अॼु मुझे महबूब जे आमद जे महीने जो चंड ॾिठो आ उन रबियुल अवल जूं तोखे लख लख मुबारकूं हुजनि ये मुबारक दई लिफाफड़ो हथ में दई तू मोटी हलियो आ तू पांजे घर पहुंचंदे उहो गरीब मिस्कीन जेके तू 5000 दई है जेको 200 रोज कमाइंदो आ 300 कमाए बच्चन के खाराइंदो आ साल में 5000 लाए गड कंदो आ लाए को न कंदो आ जी जो हुन जे हथड़न में महबूब जे रबियुल अवल जे मुबारक जा 5000 आया हुन जी दिल खुली पवंदी ऐं अखियूं मदी वञी पहुचंदियूं हुन जे दिल में ख्याल अचे वेंदो फौरन वाह मुझा मौला महबूब जे आए मूं गरीब जो भी बेड़ो तो तारे छॾियो आ हुन जे अंदर में यो ख्याल ईंदो हुन जे अंदर मां दुआ निकरंदी ओ मुझा करीम रब जे महबूब जे मीलाद में मुझी सार लधी आ मुझा मुस्तफा उन जी भी तोखे पारता पो छा तो समझी तुंहिंजो कम थींदो या कोन थींदो पर जुमलो वरी याद कजा अध पैसा गरीबन के ॾिजा अध पैसन सा महबूब जो मीलाद जो उर्स जी देग थे बथे जरूर लाहिजा जिते जिते मुझे मुस्तफा करीम जे आमद जो जुलूस बुधी जोरी वनी भी शरीक थी जा छो त महबूब जे आमद जे खुशी जी लिस्ट फर्श ते न अर्श ते ठहंदी आ उन में मुझा दोस्त शरीक थियण वारो खुश नसीब होंदो आ लेकिन मुझे करीम मुस्तफा जे आए मुखे बुधा त बीबी हलीमा जो बकरियों फंडियों हुयूं खीर सा भरियों कोन भरियों गाला भरियों कोन भरियों इकड़े नंढड़ी गाल तो बुधाई झट में रुगी वनी पांजे मोसा गौर कजा अज जो बेचारो मुसलमान अल्लाह उनके हिदायत अता फरमाए मुझे करीम आका जे ला उन जो ख्याल आ त 40 सालन का पो हुजूर के नबूवत मिली पो खबर पे मुके एकड़ो जवाब दे महबूब के जेडी मल बीबी दाई हलीमा खयो आ पांजे दाची ते सवार कयो आ दुनिया जी तारीख छा थी लिखे त दाची जी हयत बदलजी वई या कान वई जवाब दियो ओहा दाची जे का चुरी न पई सके अज बिजली खां तेज वई या कान वई ओहा दाई हलीमा जे का सबनी का पोया कुड़क कुड़क कंदी पई अचे मुझे मुस्तफा के गोद में खणी उन जी जेका दाची आ सबनी खां अग्यों वई या कान वई तो खां तो पुछा जेडी मल उन दाची खां दाचिन पुछो त दाची दे खबर छा थियो तई जे मुके कुछ कोन थियो निहार मुंह ते वेठो केरा जानवर के भी खुदा तौफीक ॾींदो आ त दाची भी सुञाण दी आज मुझे मथा इमामुल अंबिया सवार थी वयो आ बीबी हलीमा त इंसान बाइन पुछो बीबी हलीमा चाहे चे मुखे कुछ कोने हेडे निहारियो लेकिन मां तो तुका पुछा तो न दाची में इहा ताकत कहीं विधि जवाब दे वो अञा मुझो महबूब अम्मा आमिना जे घरड़े में आयो आ कुछ महीनड़न जो या ॾींहन जो थियो आ त दाची के भी खबर पई आ त इमामुल अंबिया अची वयो आ
डाचीअ खे बि ख़बर पई त मुंहिंजे पुठीअ ते अॼु इमामुल अंबिया सवार थियो आहे, पर 1400 साल गुज़रण खां पोइ अञा ताईं मुस्लमान खे ख़बर कान थी पवे त मुंहिंजो महबूब आयो आहे, तने में कसूर कंहिंजो आहे, चओ त तुंहिंजे नसीब जो कसूर आहे। दुनिया को मिला है मुकद्दर से मिला है, अरे हमें तो मुकद्दर भी सरकार के दर से मिला है। बेहद ने लाहद ने क्या अजब हद कर दी, बेहद ने क्या अजब हद कर दी, खुद तो रहा पर्दे में सामने तस्वीर मोहम्मद कर दी। खुद तो रहा पर्दे में सामने तस्वीर मोहम्मद कर दी। बेमिसल रब ने बेमिसल महबूब बना दिया, बेमिसल रब ने बेमिसल महबूब बना दिया। वहां जिस्म नहीं है तो यहाँ साया भी तो नहीं है। शुक्र कर मुसलमान, अल्लाह तो के सोने महबूब जो उम्मती बनायो आ, तू इंसान थी, मुसलमान थी, सच्चो मुसलमान थी, आका जो गुलाम थी। पंहिंजे किरदार सां दुनिया के ॾेखार त मां मुस्तफ़ा जो गुलाम हाँ, पंहिंजे किरदार सां महसूस करा त मां आका जो आशिक हाँ, पंहिंजे किरदार सां दुनिया के ॾेखार त मुस्तफ़ा जा गुलाम हीअं हूंदा आहिनि। कंहिंजे दुख में साथी थी, कंहिं बुरे सां भलाई कर, कंहिं यतीम जी मदद कर, कंहिं दुखायल के दुख के खत्म करने की कोशिश कर। बस जुमला कहिड़ा चवां, मां यही जुमला तो चवां त पंहिंजे किरदार सां साबित कर त मां मुस्तफ़ा जो गुलाम हाँ। ऐं मुझे मुस्तफ़ा करीम याद कर उन कुराड़ीअ खे जेका वञे ई महबूब जे करे पई, मक्को ई छॾियो पई वञे त मता महबूब जे मुंह चढ़ा। रब तो चवेस त मुझे महबूब का भजन ला काडे विंदी है, जमीन जो टुकड़ो एड़ो आहे ही कोन जिते मुझो मुस्तफ़ा न हुजे। तू काडे विंदी है, जेको नौजवान अचे रब उन के एड़ो सख्त मिजाज दे जो पोड़ी चे ओ अब्बा आज कर मर्दी खाई। एड़ी बुधाइन सभिनी जो पोड़ी जी दिल खजी वई। हाँ जेडी मल तंग थी छो त मुझो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एड़े माहौल में आयो, घुटन जे माहौल में एसी जो माहौल पैदा करने वारो महबूब। सभिनी नौजवान खां तंग थी वेठी आ, डंगे पे थी। महबूब आयो कुराड़ी दे खबर, अब अजी ॿिया विया तू वञ। चई मां वञण वारो न आहियां, मां पार पुॼाइण वारो। ॻाल्हि कर मसालो छा आहे? चई अब्बा मूंखे शहर को ॿाहिरि वञणो आहे, सामान खणो। चई मूंखे ॾे। महबूब पंहिंजे पाक मथड़े ते सामान खयो। गौर कर कलमे वारा मुसलमान, कुराड़ीअ जो सामान नान मुस्लिम कुराड़ी, महबूब जी मुखालिफ कुराड़ी। इन जे करे मक्को पई छॾे त मता महबूब जो चेहरो ॾिसणो पइजी वञे। एतिरी मुखालफत करण वारे मुझे आका दे निहार उन जो सामान पंहिंजे मथे ते। तोखे सबक न मिलियो, तोखे सबक न मिलियो मुसलमान जंहिं महबूब जो गुलाम है उन जी सुन्नत छा आहे? मथड़े ते सामाना, कुराड़ीअ जो पाक जुबे में हथा। महबूब के घट वध ॻाल्हाईंदी वञे, मुझो मुस्तफ़ा ॿुधंदो वञे। सोच मुसलमान, मुसलमान हुई त मुसलमान थी ॾेखार। रस्मी बणजण जी काई ज़रूरत काने का, याद रखी छॾ। रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में तुंहिंजा हे ठठ ठांगर नमूना समूना कोन हलंदा, उते दिल जो सौदो हलंदो। दिल जो छा जो सौदो हलंदो? दिल जो सौदो हलंदो। उन कुराड़ीअ खे जेको चवणो हो चई छॾियईं। जेॾी महिल मंज़िल ते अबा सामान रख, मुझे मुस्तफ़ा करीम भरी लाहे रखी। अबा ॾे ख़बर तुंहिंजो किरायो, तुंहिंजी मज़दूरी। मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो मुंहिंजी मज़दूरी तू छा ॾींदीअ? मूंखे ॾियण वारो मालिक आ। मालिक आहीं केरु अबा? जी कुराड़ी न पुछ। अबा पोइ ॿुधाए त सही। चई जंहिं सुहिणे मोहम्मद जे करे मक्को छॾे पई वञी, मां उहो ई मोहम्मद रसूलुल्लाह। कदमनि ते किरी पवंदी आ, पंहिंजे कै जे मथां शर्मसार थींदी आ। ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा सुहिणा,
केडी न बदनसीब हुयस जो तो जड़े महबूब के दिसण न पई चाहिया हाणे जडे तो जड़े दिल पर जो दीदार कयो आ त मुझो बेड़ो भी पार करे देखार मुके पांजे गुलामियान में दाखिल कर मुझा मुस्तफा मां तुझी उम्मतियाणी बनजी पवा मुझे महबूब जे किरदार दे निहार मुझे महबूब जे रफ्तार दे निहार मुझे आका जे गुफ्तार दे निहार पान के मोमिन साबित कर मुसलमान साबित कर इए बुरन सा भलाई कर इंशाअल्लाह ताला खुदा जो कसम खणी तो चवा जेकॾहिं आलमे दीन हई त तू निंड्रू कर मानू तुझे पुठियां डुकंदा वतंदा तो के काई जरूरत कोने मानू जे इंतजार करण जी जेकॾहिं मजदूर आहीं त तू निंड्रू घर में कंदे तो के मजदूरी जे ला मानू ॻोल्हींदा वतंदा जेकॾहिं हारी आहीं त पाड़े वारा 100 मण खणदा तू 150 मण खणी पो साह कंदे जेकॾहिं कारोबार वारो आहीं त तुझे कारोबार जे बरकत जो तोखे अंदाज़ो ई कोन थींदो मुलाज़िम आहीं त तोखे इज्जत हा मिलंदी जो तुंहिंजा बाला ऑफिसर तुंहिंजा गुलाम थी पवंदा कीअं थींदा पंहिंजे जिस्म के किरदार मुस्तफा में बंद कर पंहिंजे दिल के मोहब्बत मुस्तफा में बंद कर इहो सब कुछ मुमकिन आहे लेकिन मुमकिन थींदो कदहिं चो यार हो पिरीअ वटि या कज पिरन जी पचार इन्हनि बिनी का जार शल कादिर कंखे न करे अल्लाह जे कामिल वली जे हथ खां सवा उन जे निगाह खां सवा याद रखी छॾजां विख विख ते वासींग वेठा थे सजी सिंधड़ी भरी पई आ मुझे मुस्तफा जे गुलामन सां चईनी पासन खां निहार जाडे काडे मुझे मुस्तफा करीम जा आशिक इश्क जा दुकान खोलियो वेठा हन इश्क जो वखर वंडे रहा हन दुनिया के ॾेई रहा हन अल्लाह ताला तमाम दरबारन के आबाद फरमाए आमीन चो सच्चो सुन्नी है त आमीन चो दरबारन ते जेके वेठल हन अल्लाह ताला उन के रूहानी ताकत सां भी नवाजे खुदा उन के दीन ऐं दुनिया जे इल्म सां भी नवाजे आमीन चो उन्हनि जे ला दुआ घुर उन्हनि जे दुआ खां पोइ मुंहिंजा दोस्त सिंधी माण्हू आहियां सिंधी माण्हू जी निशानी आहे त जंहिंजो खाइबो आहे तंहिंजो ॻाइबो आहे निमक जे कॾहिं सनावला मक्सीअ जो खाधो आहे त तारीफ़ बुन जी कई आहे त मैं तोखे मुबारक आहे जेकॾहिं सॼे ॻोठ जो गॾियल ख़र्चो आहे त तारीफ़ कई आहे त तव्हांजे हड़नी वॾड़नि खे अलाह जन्नत ॾींदो छो त निमक खाधो आहे हुकुम अमल आहे त पोइ मुंहिंजा दोस्त आऊं फ़क़ीर आहियां सजण साईं दरड़े जो ग़ुलाम आहियां अल्लाह जे कामिल वलीअ जो ग़ुलाम आहियां हर अल्लाह जे कामिल वलीअ जी इज़त करण वारो उन्हनि जे जुतड़ियुनि खे पंहिंजे मथे ते जो ताज सम्झण वारो उन्हनि जे मुंहिंजा दोस्त ख़ैरो बरकत जे लाइ दुआ घुरण वारो पर मुंहिंजे रब जो मुंहिंजो टुकड़ो उते नसीब कयो आहे त तोखे बि दावत ॾींदुमि मथे महीने जे 23-24 नवंबर ते सालियानो उर्स मुबारक थी रहियो आहे हज़रत सुहिणा साईं रहमतुल्लाह तआला अलैहि जो दावत थई हिकिड़ो दफ़ो अचजा कंडियारो शहर में मुझे पीर मिठा जे फैज़ जो अचे छोलियूं ॾिसजा फज़ल अली कुरैशी रहमतुल्लाह तआला अलैहि जे फैज़ जूं छोलियूं अचे ॾिसजा सुहिणा साईं रहमतुल्लाह अलैहि जे फैज़ ॾिसजा मुझे सजण साईं जो अचे रफ्तार ऐं गुफ्तार खे ॾिसजा न तो खेला जरूरी आहे तू मुरीद थी खोले ऐलान तो कया काई पाबंदी काने दरबार ते अचण जो मकसद मुरीद थियण कोने डन पट जिथे ॾींदो हई उते ॾीजा मुरीद जंहिंजो आहीं उते थी जा कोई तोखे ज़बरदस्ती कोने का सिर्फ उते अचजा वखर वंडबो पो जे दिल के गाल वणई त सौदो करे अचजा जे न वणई त बाज़ारे मुस्तफा खरीदारे खुदा दावत दिल जे गहराइन सां तोखे उम्मीद आहे असां तो वटि आया हूं तू असां जी दावत कबूल कंदे इंशाअल्लाह हिन मथड़े ते मानीअ जा पाटोड़ा खणी जे न तू हिते जमायत के खाराईंदो असां तोखे खाराईंदासीं इंशाअल्लाह जो त पंहिंजे मुर्शिद जे दरबार ते जेको न खादिम थी गुज़ारींदो आहे अदना खादिम थी गुज़ारींदो आहे अल्लाह उन खे दुनिया में मखदूम करे ॾेखारींदो आहे ही